बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम दोस्तों अज असां बेरानी जे मशहूर मारूफ ज़मींदार मारूफ जुनेजा सां गॾु उनजी ज़मीन ते मौजूद आहियूं जंहिं 3 सालनि खां वठी कोई ट्रेंड हलायो आहे त वण जो मुढो रखिजे छो त मुढे रखण सां छा थो थिए त हिकिड़ो तव्हांजो हरनि जो ख़र्चु बचे पियो ॿियो तव्हांजो गाह मार दवा जा टोल पोल लॻायूं उनजो ख़र्चु बचे पियो टियों रुपए जो चौथों ॿिज जो 4 शयुनि जो ख़र्चु फी एकड़ जो 22 खां 24,000 रुपया एकड़ ते ख़र्चु थिए थो जेको बचे थो ऐं अर्ली फुटी अचे थी उनजो बेनिफिट अलॻि मिले थो मारूफ तव्हां ॿुधायो त तव्हां तव्हांजो तजुर्बो कहिड़ो आहे 3 साल जो आहे 3 साल जो आहे हिन पासे हा होॾां 2 साल जो तजुर्बो हुन पासे ॿियो 2 साल जो 20 साल वारा वण वो 2 साल जो मुंडो आहे बाक़ी जेके ही चेन में असां मौजूद आहियूं बीठा आहियूं इहो 3 साल जो अच्छा त हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो राय ॾेखारी कैमरा सां त ही गोगड़ा बोगड़ा अञा बीठा आहिनि हा गोगड़ा बीठा आहिनि फुटी बीठी आहे फुटी चूंडियल पाए अच्छा जेका फुटी चूंडी आहे तव्हां उहा हिन वक़्तु ताणी घणो रही आहे जेका हू 2 साल वारो आहे हू पहिरीं कटिंग थियो हुनखे पाणी बची वियो हिकिड़ो वारो पाणी बि लॻो उहो असांजो 12 मण एकड़ अची वियो आहे सरासरी हिन वक़्तु ऐं जेका ही आहे ही असांजो पाणी कोन आहे पूरो 2 महीना पाणी न आयो वढियल खां पोइ पाणी न आयो असां जो त खेड़ी करे पोखींदासीं पोइ पाणी न आयो असां वरी छॾे ॾिनो अच्छा ही तव्हां जेको मुढे वारो ट्रेंड छाजे करे रखियो आहे छा तव्हां पाणी खोट आहे पानी की खोट जे करे माण्हुनि खे आगाही ॾियणी आहे त घेराबाद बनी छॾण मां मिलंदो कुझु कोन सही ॻाल्हि आहे हिन आबाद बनी हूंदी जे 15 मण बि निकिरे थो या 30 मण बि निकिरंदो तव्हांखे आमदनी ईंदी ख़ाली बनी मां छा मिलंदो अच्छा गुज़िरियल साल तव्हां घणी बनी मुढे वारी रखी मुंडीअ वारी टोटल बनी मूं वटि हिते 40 एकड़ हुआ ॿी बनी ॿिए दलोर ते जेको फार्म आहे उते मुंहिंजा 15 एकड़ हुआ हिते जेका 40 एकड़ न फुटी घणी निकिती 1850 मण निकिती हुई 50 मण सां करता जेके हारनि जा ॿिया जेके थिया थिया बाक़ी 1845 मण सरासरी माना कटिंग करण खां पोइ कटिंग खां पोइ साफ़ी कटिंग खां पोइ पहिरीं फुटी लॻाई हूंदी उहा अलॻि अच्छा त तव्हां माना छा था सम्झो त ही ट्रेंड कामयाब आहे या ही कामयाब आहे मुंहिंजी जेको 100% कामयाब आहे छो त हितां खां मुंहिंजा जेके ज़मींदार आहिनि मूंसां गॾु पाड़ेसरी ज़मींदार हाणे उहे माना सभु इन ते अची अच्छा माशाल्लाह दुआ इनकलाब अचो हींअर शहर बेरानी में पहिरीं फुटी माशाल्लाह हर शाम जो तव्हां ॾिसंदो फटनि जा फटा भरजंदा सभु को माण्हू चवंदो आहे मुंडे जी फुटी आहे हा इहा ॻाल्हि सही आहे त हिकिड़ो वॾे में वॾो जेको बेनिफिट आहे उहो आहे त एक्सपेंसिव ख़र्चु जेको मुठे में ॾिस न वणनि ते 20 खां 25,000 रुपया ख़र्चु जेको थिए थो एकड़ ते बिल्कुलु थिए थो जेकर 100 एकड़ जे बनिया त 25 लख डायरेक्ट ख़र्चु आहे उहो त ख़र्चु आहे ई कोन उहो ख़र्चु कोन्हे ॿी ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां न ॾिसो वण जो रोंबो थियो लागाणो तव्हांखे 8 ॾींहं ॾियणो आहे 7 ॾींहं 8 ॾींहं ॾियणो पवंदो हिते पंहिंजे पासे वारा बंदियूं हींअर हलनि पियूं 18 खां 21 ॾींहं पाणी नथो अचे सही ॻाल्हि आहे 21 ॾींहं पाणी न आयो त जेको ॿिज ॼमियल हूंदो त सड़ी वेंदो ठीकु आहे ॿी ॻाल्हि आहे त पाण गुॾे दवा भरूं था त वञी हाड़ थियो थी हिन में इहो आहे त में कटण खां पोइ महीनो बि पाणी न आयो परवाह न आहे अच्छा ही भला कद कंदा या कद तव्हां जे अॻियां उहो साम्हूं वणाठियूं पहलू आहिनि वणाठियूं जेके साम्हूं पहलू आहिनि इन वणाठियुनि खे तव्हां कद मापियूं था इन्हनि जो त ही इन्हनि जा ॾार आहिनि जेके ही ॾार हींअर आहिनि न इहे ॾार हुन जा आहिनि बरसाति पवण खां पोइ ही झल नथा ॾियनि ही हुननि वणनि खे मारे वेंदा हुनजी कद हुनजी हाइट माशाल्लाह सभिनी खे मारे यार ॻाल्हि इहा आहे त जिथे जर्मिनेशन थी आहे माशाल्लाह उते छॾिजे पर ॻाल्हि सम्झ में माण्हुनि जी अचे त हिकिड़ो बनी सघियूं आहिनि जेके ॿुड़ो ऐं घाटो थो करे छॾनि छो त हिन में हिकिड़े हिकिड़े ॿूटे में 5 खां 7 शाखूं निकिरनि 7 ब्रांचूं निकिरनि 7 ब्रांचुनि खे पोइ वरी हुनखे जॻह बि खपे त फ्रूटिंग करे वाध बीज बि करे सघंदी जे अगरि उहो तव्हां ॾिसो त अञा वण घाटा त पोइ हिकिड़ी हिकिड़ी खुत ज़ाया करे छॾे हुनखे 1.5 फुट ते ॿूटो कचिजो त उहो बहितर हे बनी भली आहे ॿियो सुवाल सिंगल जीन वैरायटी रखो पिया या तकरीबन ट्रिपल जीन सिंगल जीन मूं रखी हुई गुज़िरियल साल सिंगल जीन में वैरायटी में मज़ो न थियो जीअं हुन नंढड़ा वण हुआ जी माक ऐं घिम जे करे हुन ते गुलाबी अचणु शुरू थी शुरू में ई अटे करे पोइ असां हुनखे हलायोसीं महीनो ॾेढ हलायोसीं महीने ॾेढ में न सम्झ में आई पोइ असां वरी हुनखे खेड़ी करे पोइ वरी असां बसर लाइ छॾे ॾिनी हुन में गुलाबी नथी कंट्रोल थी छो त हिकिड़ो कच्छ भल जामो उन ते गुलाबी जो अटैक जामो आपातकाल लाइ इहो मैसेज लाज़मी आहे त जेकर मुढो छॾीनि था त उहो जेको आहे सो ट्रिपल जीन जो रख अच्छा ऐं इन जी जेका कटाई तव्हां कई पिया जेके डाक्टरे सां त उहा ज़मीन खां घणो मथे आहे जेका हू परी जेका कटाई ॾिसो पिया न इहा मूं नई कटिंग कई आहे हिन साल जेका हिन साल इहा रखी आहे फुट ते रखी आहे गुज़िरियल साल मुंहिंजी कटिंग हुई 14 इंच खां वठी 16 इंच ताईं पर हिन साल मूं फुट ते रखाई आहे सरासरी उनखे हाइट करायो आहे छो त जेतिरियूं मथे रखूं था ओतिरियूं ब्रांचूं वधीक निकिरनि ब्रांचूं जेतिरियूं वधीक निकिरनि थियूं पोइ ॿूटो कमज़ोर थिए थो जेतिरो हेठि कटींदासीं ब्रांचूं घटि निकिरनि 5 निकिरनि या 4 निकिरनि 5 खां 4 मथे न वञनि मथे वेंदियूं पोइ वधीक वरी हुनखे खुराक ॾियणी
सही ॻाल्हि पोइ छो त कमज़ोर बूटा ॾार निकिरंदा, पोइ उहे ॾार कमज़ोर हूंदा, पोइ लास्ट में जॾहिं हवा झक लॻे थी गोगड़े वज़न थिए थो पोइ किरंदा टुटंदा, उन में पासा टोड़ींदा जिनू में जो कचो ॾार हुजे थो। दादा मारूफ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिकु बहितर मालूमात ॾिनी असांजे सिंध जे आबादकारनि खे। महिरबानी उमेद सर, आहे जेको तव्हांजे असां अचण जे में महिरबानियूं। हे- असांजे आयो जी संगत खे ख़बर पइजी वई हा, त भला हिन शइ जो ट्रेंड हलंदो, न, न, ट्रेंड माण्हुनि खे बिल्कुलु बचत अच्छा। थींदी। ऐं हिन साल ॾिसो न हाणे आईंदे सालनि ताईं बि बरस पाणी जी शार्टेजूं इहे ई रहंदियूं। हा, त इहे कमु करणो पवंदो। उन इहो ई कमु करणो पवंदो, छो त अधु बनी घेराब रखण में फ़ाइदो न आहे। हा, अधु बनी तव्हां मुंडो छॾे ॾियो, वरी नई बनी ते हलिया वञो, सही भले ॻाल्हि। पाणी वधे थो त वरी हुनखे रखो। हाणे इकराम जुड़े जो तव्हांजो छा फिल्म जो ॿुधो हूंदो, हा, हा, अमल वसाण वरी मका थो बचे, हींअर उते 150 एकड़ मोन पोखाई पियल ॾिस, 150 एकड़ हींअर पियल आहे। हींअर हलेसि पई, हींअर 150 एकड़ पोखाई पोइ करे 150 एकड़ नओं ॿिज बि साॻियो आहे। हा, मूं वटां खयल अथसि टोटल वण जी उहा पोखाई हले पई, या जेका आहे उन जो मुंडो बि रखंदो, सियारे सॼो हलाईंदो, कणिक न खाईंदो, हा, कणिक फ़ाइदो बि कोन्हे। फ़ाइदो बि कोन्हे को, कणिक में वॾो ख़र्चु आहिनि, कणिक में फ़ाइदो न आहे। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू। उमेद आहे जेको आहे आबादकारनि खे